अल्हम्दुलिल्लाहि वकफ़ा वस्सलातु वस्सलामु अला वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन। अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस्समीउल बसीर। सदक़ल्लाहुल अज़ीम। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सलातो दुरूद मुहम्मद आले मुहम्मद जे मथा बुलंद आवाज़ सां पढ़ण खपे। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आल मुहम्मदिन कमा सल्लैता अला इब्राहीम वअला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन वअला आल मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम वअला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। खुदा की अज़मतें क्या है मुहम्मद मुस्तफ़ा जाने, मकामे मुस्तफ़ा क्या है मुहम्मद का खुदा जाने। कहा था जिब्राइल ने सिदरा तलक मेरी रसाई थी, आगे क्या क्या मंज़लें थी मुहम्मद और खुदा जाने। कुर्बे मूसा और है कुर्बे मोहम्मद और है, तूर सीना और है अर्शे मुअल्ला और है। खुद को जाना और है
खुद को जाना और है मोहम्मद को बुलाना और है हुस्ने यूसुफ और है हुस्ने मोहम्मद और है इब्ने याकूब और है इब्ने अब्दुल्लाह और है। चांद से तशबीह देना ये भी क्या इंसाफ है। चांद के मुंह पे शाइयां मेरे मदनी का चेहरा साफ है। चंद्र चवाई सचू जे मठियो बूर न भाई। चंद्र चवाई सचो जे बुरो न भाई। कॾहिं उभरे सनड़ो कॾहिं उभरे गचो। आशिको अब्दुल लतीफ चवे मुँह में बरई मचो तबे मट न भाई मुँह मोहम्मद जी। चंद्र बि चोॾींहं रात जा तू त सव सव करे सिंगार। पहुची न सघंदे पिरीअ जे तुड़े हीला करे हज़ार। आशिको अब्दुल लतीफ चवे तुंहिंजी सभु जमार मुंहिंजे महबूब जो दमु हिकिड़ो। अवल तारीफ़ उन जी जंहिं जोड़ियो ही जहान। नेमतुन सां नवाज़े किरोड़े कयई अहसान। अशरफुल मखलूकात चई वधायई असांजो मान। सैयद अब्दुल लतीफ चवे सच चयो सुबहान। फबे आई आला रब्बिकुमा तुकज़िबान। कख सड़ियो पन सड़ियो सड़ियो साओ गाओ। जन रिझा जो अल्लाह तो न चेतन खे। काबिल एहतराम बिरादरान इस्लाम के हर साहिबान मुख्तलिफ गोठन खां आयल मेहमान पढ़ियो तम रब जो कुरान। कुछ वक्त जे लाए तव्हां जो मुकम्मिल हुजे ध्यान। अज राज़ी थींदो रहमान हू त एडो मेहरबान जो बणायई इंसान कयई मुसलमान। ॾिनई कुरान मोकिलई नबी आख़िर ज़मान। तॾहिं त हिन उम्मत जो मथां हो थी वियो मान। ॾिसणो थी मुस्तफ़ा जो शान। मेराजे मुस्तफ़ा जे उनवान सां हिन कादिर बश ॻोठ केहर साहिबान जे कादिर बश ॻोठ जे अंदर ही प्रोग्राम अज़ीम शान रवां दवाया। मूंखां वधीक मुबल्लिग ख़तीब बेहतरीन अंदाज में आवाज में तव्हांजे साम्हूं बयान करे चुका आहिनि ऐं मूंखां बाद में भी कंदा। बिरादरे मुकर्रम कारी धणी बश साहब केहर जे दावते मिड़ई कट्ठे थिया हूं। रजबुल मुरज्जब जो महीनो आ। बिरादरे मुकर्रम मौलाना सिराज अहमद काके पोटरे साहिब मेराज जे मुतालिक काफ़ी ॻाल्हियूं कयूं ऐं बहितरीन ॻाल्हियूं कयूं। चल मिड़नी ॻाल्हियुनि मज़ा हिकिड़ी ॻाल्हि ते बि तव्हां असां गौर फिक्र करे ऐं तवज्जो करे अमल कयोसीं ऐं सॼे जमात मां हिकिड़ी भी ॻाल्हि को नोट करे वञी अमल कयई समझ जलसो कामयाब। ही बाबरकत भलारो महीनो आ। मेराजे मुस्तफ़ा जो महीनो आ। उम्मत जे इनाम जो महीनो आ। सवा लख नबियन के रब करीम दीदार करायो मेराज करायो। पर फर्श ते मिठड़े मुहम्मद करीम के रब करीम मेराज दीदार करायो पर अर्श अजीम ते।
पर 1.25 लख नबियन के जेको मेराज दीदार थियो आ त इम्तिहान जी सूरत में, पर महबूब मुस्तफा के मेराज दीदार थियो आ इनाम जी सूरत में। अज दिल थी चाहे त कुछ गालियों इन ते अर्ज कजन, छो जे मानू त चवन था ये देवबंदी नबी जे शान के न बयान कंदा हन। खुदा जी जात जो कसमा पाक मोहम्मद करीम जे शान के सजी खल्क वेही बयान करे त महबूब जे शान जो हक अदा न थी सगंदो। महबूब जे शान के बयान कयो त रब पाण कयो, हक अदा थी वयो। जो जिब्राइल अमीन भी चयो त मां सिदरतुल मुंतहा ते बेजी चुको आ, मुंजी इंतहाया इता मोहम्मद करीम जी इब्तदाया, अगते खबर नाहे त मंज़लूं केतरियूं। जनाब आदम अलैहिस्सलातु सलाम के रब जो दीदार मेराज पर फर्शते इम्तिहान जी सूरत। मुझो टॉपिक मौजू उन्वान ज़हन में हुजी, मां अर्ज तो कया त 1.25 लख नबियन के रब करीम दीदार करायो फर्शते मेराज दीदार फर्शते, पर पाक मोहम्मद करीम के दीदार मेराज अर्शते। 1.25 लख नबियन के मेराज थियो आ पर इम्तिहान जी सूरत में। मिठड़े मोहम्मद करीम के जेको मेराज रब जो दीदार थियो आ इनाम जी सूरत में। हजरत आदम अलैहिस्सलाम के रब जो दीदार मेराज जबल अरफात, पर इम्तिहान जी सूरत हुई। कीअं इम्तिहान जी सूरत ही, पहिरियों त रब करीम फरमायो वकुल्ना या आदम उस्कुन अंत व ज़ौजुकल जन्ना वकुला मिन्हा रगदन हैसु शि'तुमा वला तक़रबा हाज़िहि शजरा फतकूना मिनल ज़ालिमीन। अल्लाह से कुरान में मंजर बयान कियो आ। रब दो फरमाया ओ मुझो बानड़ो पंहिंजे अब्बे ॾाॾे आदम नबी ते गौर फिक्र कयो। मां त सारी जन्नत हवाले कई मांसे, तू ऐं तुंहिंजी घरवारी जन्नत मां जिथां वणे मेवा खाओ, पर हिन वण जे वेझो न वञो। रब दो फरमाए फनसिया आदम, वेसर थी वियसि, यादगिरो लही वियोसि, भुल थी वई आ, याद ॻाल्हि लही वई आ, उन वण जे वेझो विया। रब कावड़जी पियो, नाराज़ थी पियो, इम्तिहान मथों अची वियो आ, जन्नत खसजी वई आ, जन्नत जी पोशाक लही वई आ। जबल आदम अलैहिस्सलातु सलाम जबल अरफात ते पहुतो आ, पर ज़मानो दराज थी चुको आ। जनाब आदम अलैहिस्सलातु सलाम रोईंदे रोईंदे जबल जागींदे जागींदे, हालांकि बीवी हवा भी जुदाया पतो कोने को। रिवायात जे अंदर अचे तो 40 सालन जो ज़मानो गुज़री चुको आ। जबल अरफात जे चोटीअ ते आयो आ, हेॾे होॾे निहारे तके त उहा साॻी घरवारी बीबी हवा जेका जन्नत में गॾु हुई, साम्हूं नज़र अची वई आ, मुलाक़ात थी वई आ। सॾु करे सुञाणे करे चवे थो ओ हवा, रब कावड़ियल आ, रब नाराज़ थी पियो आ, ओरे आ, घणो ज़मानो गुज़री चुको आ, मां बि ॾाढो रब खे सॼो आ। रब कावड़ियल आ। हाणे हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में अची वई आ, दुआ मां थो घुरां, आमीन तूं कजां। बीबी हवा चवण लगी ओ आदम देर न कर, मशवरो सलाह त मां ॾिनी ही मां। अॻियां चवनि था पोयनि खे कस थी लॻी, पोयनि ते बरसात वसी पई आहे छा पिसी विया आहिनि। कुर्बान वञा मां आदम अलैहिस्सलातु सलाम जी इज्जत अज़मत तां, समूरन जो अबो ॾाॾो आ, चओ न सुभान अल्लाह। इम्तिहान आ, छा इम्तिहान आ। रब कावड़ियल आ, 40 साल गुज़री विया, पर खुदा जे दर खे नथो छॾे।
चवे थो रब साईं घुरण नथो अचे त घुरण सेखार, जे सॾण नथो अचे त सॾण सेखार। सारो कमाल आहे सॾण में, घुरण में, समझो था न। उन अंदाज में घुर त रब वेझो आहे। अल्लाह वारनि बि आ सुरकी सेखारी आ, सुरकी पियारी आ, सबक ॾिनो आ। वलियन खे मनींदा हूं। शाह अब्दुल लतीफ भिटाई रहमतुल्लाह अलैह चवे तो ओ सादा छा थी वियो थी, काॾे तो भिटकंदो अथई। पिना दर न पिन पिनी पिन दे पूरी न पवई, उहो दर पिन जेको ॾेई न पचारई। दिल त चवे थी वलियन जे अंदाज में बयान में तव्हां खे समझाया त वलियन कीअं पंहिंजे मुरीदन खे समझायो आ। अल्लाह साईं क़ुरान में भी सेखारियो आ, ओ मुंहिंजा बाना गैर जे दर ते न वञाए, मुंहिंजे दर ते ई जाए। हा ख़ैर परे थी मां वेझो आए, एॾो वेझो आए। नहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद। रब तो फरमाए मां त साजे रगुन खां भी वधी वेझो आ। ओ सादा मुंहिंजा बाना मां रब जे बारे में पुछा थो करें। अल्लाह से कुरान में हिन अंदाज सां बयान कयो आ। रब तो फरमाए इज़ा सालक इबादी अन्नी फइन्नी करीब। रब तो फरमाए बाना मां त वेझो आ, तूं त सवाल तो कंदो अथई, पुछा थो कंदो अथई त रब काथे आ, किथे मिलंदो। रब तो फरमाए सॼी दुनिया खे निंड ॾींदो मां, निंड खां पाक आ, बाना जे निंड में सलींदो आ, तॾहिं भी जी जी जा जवाब ईंदा थी। उजीब दावत दाई इज़ा दानी फलयस्तजीबू ली। रब तो फरमाए बानो सलींदो आ, मां जी जी जो जवाब ॾींदो आ। ओ केहर साहिबान उन अंदाज सां सॾे त ॾिसो। साड़ो कमाल सॾण में आ। भिटाई साहब चवे तो छॾे दर दाता जो तूं सुतन सॾ करी। असां वलियन खे नथा मञूं। मनते हैं मगर मंगते नहीं, मंगबो अलाह। पंहिंजे ॾाॾे ते त नज़र कर न, समूरन जो अबो ॾाॾो आ, 40 साल गुज़री विया, रोईंदो पियो आ, रब नाराज़ आ। चवे तो रब तुझो दर न छॾियो आ, न छॾींदुसि। रब जे घुरण नथो अचे त घुरण सेखार, जे सॾण नथो अचे त सॾण सेखार। अल्लाह साईं न मंज़र खे कुरान में ज़िक्र फरमायो आ। चवे तो फतलक्का आदम मिन रब्बिही कलिमातिन फताब अलैहि इन्नहु हुवत तव्वाबुर रहीम। रब जो फरमाए ओ मुंहिंजो बांडो तव्हां जे अबे ॾाॾे ते गौर फिक्र कयो, मां सॾण सेखारियो मां। फतलक्का आदम मिन रब्बिही कलिमातिन फताब अलैहि इन्नहु हुवत तव्वाबुर रहीम। रब तो फरमाए चंद जुमला ॾिना मांस, सेखारिया मांस। ओ मुंहिंजा नाइब खलीफा हज़रत इंसान आदम नबी, हा मां रब नाराज़ थी पियो हाय। ओ मुंहिंजा नबी आदम हाणे ही जुमला चवंदो वञ त महिरबानी क्या है। वे कुरान करीम जी आयत थी रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तगफिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल खासिरीन। सॾींदो पियो आ, महिरबानी थी वई, रब सॾण सेखारियो आ। ओ केहर साहिबान तवज्जो कजाए, इम्तिहान हो रब महिरबानी फरमाई। ए मुंहिंजा नाइब खलीफा इम्तिहान पे वरतो माए, ॾिसां त हेॾे होॾे त नथो वाजाए। 40 सालनि जो ज़मानो गुज़री चुको आ, मुंहिंजे दर खे न चॼो थी। वॾा ॾुख ॾिठई, ॾोला ॾिठई, जबल जाॻींदे जाॻींदे जबल अरफात ते आयो आ। रब महिरबानी फरमाई आ। रज़ामंदे जा ऐलान भी थी विया, पर रब जो दीदार थी वियो।
आदम अलैहिस्सलाम के खुदा जो दीदार मेराज चो जबले अरफात ते आदे इम्तिहान जी सूरत ही ये जनाब नूह अलैहिस्सलाम ते नजर कंदे कौम मा तंग अची करे पत्थर कौम आया चवे तो रब्बिला तज़र अलल अर्ज़ मिनल काफिरीन दय्यारा मुझा अल्लाह 950 साल तबलीग करे करे हे कौम कोन थी सुधरे मुखे डाडो पत्थर हणी खून कढियो तो अल्लाह से फरमाए मुझा नबी नूह कौम जे बर्बादी जे लाए दुआ घुरी थी वसनाइल फुल्क बेड़ो ठाए बेड़ो ठही वियो रब दो फरमाए ए नूह नबी ने इम्तिहान वठंदो माए 6 महीना बेड़ो इन अजाब पानी ते हलंदो पयो आ परेशानी वठी वई आ अब आप परेशानी किए न थे ए टोड़िए जो बंद भगो हो त हिते भी पानी आयो हो न हां हां परेशान केड़ा आसी अल्लाह 15-20 ॾींहं महीनो 2 एडी परेशानी ही इन इलाके वारा बेचारा एडा परेशान हा पानी कढया हे अगे हेडे भी ये मामलो हुयो तो भी कुछ तो सुख आहे न हे भी क़यामत जो मंजर पे नजर अची हजरत नूह अलैहिस्सलाम कौम जे लाए अजाब बोड घुरिया अल्लाह से फरमाए बेड़ो ठाए छोजे काई जमीन जो खितो न रहंदो सजी दुनिया जंदर पानी पानी हुंदो वे ईमानदार बेड़े में खण जाए जेके तुझे चवण ते हलन था इम्तिहान वडो अची वयो अल्लाह जो नबी आसानी डाडो हजरत नूह अलैहिस्सलाम पुट के सडींदो पयो आ बच्चा हेडे आ बेड़े में सार थी ईमान आण चवण वठ अबो सडींदो पयो आ बच्चो इनकार कंदो पियो आ रब साईं न मंदर के कुरान में जिक्र फरमायो आ चवे तो सावी इला जबली यासिमुनी मिनल मा बाबा तोड़े को नहीं जे पानी अची वियो वधी वियो जबल जी चोटीअ ते चढ़ी करे जान छॾाईंदुसि अबो सॾे तो या बुनैयर कम्बाना ओ बच्चा हेॾे आ वॾी आज़माइश अची वई इम्तिहान अची वियो अल्लाह जी ज़ात फरमायो ओ दुनिया जो इंसान हो एॾो मां अज़ाब पाणीअ वारो आंदो जो न रहियो ज़मीन जो टुकड़ो न जबल उहो वॾो जबल जंहिं ते बच्चो चढ़ंदो पियो आहे अल्लाह से कुरान में जिक्र फरमायो वहाल बैनहुमल मौज फकान मिनल मुग़रकीन आई जो शोली नूह अलैहिस्सलाम जो पुट बुडंदो पयो आ पिदरी मोहब्बत ही अर्ज़ तो करे मौला बच्चो मुंहिंजो आ इम्तिहान वॾो आ अखियुनि सां मिटन माइटन काफरन के बुडंदो डिठाई पर पुट जी बर्दाश्त नथो करे सके रब जेड़ो आ तेड़ो आ पर मुंहिंजो आ अल्लाह से फरमाए ओ मुझा नूह नबी ना फरमान जे लाए वरी न चव जाए वहाल बैनहुमल मौज फकान मिनल मुग़रकीन रब दो फरमाए आई जो शोली लहर आई त नूह अलैहिस्सलाम जो पुट लुड़ंदो पयो आ गोपाटा खाईंदो पयो आ बुडंदो पयो आ पिदरी मोहब्बत ही अबे अर्ज कयो आ मौला बच्चो मुंहिंजो थी रब ओ रब है बच्चो मुंहिंजो आ बचाए दे रब कावड़ में फरमायो ओ मुझा नूह नबी वरी बच्चे जे लाए न चव जाए ये बच्चे जे लाए बीहर कुशवी त जाहिलन मां करे छॾींदो वॾी आज़माइश अची वई चुप थी वियो ईमानदारन सूधो बेड़े में आ बेड़े वारा भी परेशान थी वया कीअं थींदो ॾींहुं 2-10 गुज़री विया महीनो 2-4 गुज़री विया परेशानी वठी वई पानी पानी आ रिवाजात जे अंदर अचे तो 6 महीना सैलाब पानी सजी दुनिया जे अंदर बेड़ो पानी जे मथा तरंदो पयो आ इम्तिहान हो
हजरत नूह अलैहिस्सलाम अर्ज़ कयो मुंहिंजा रब करीम दुआ त घुरी काफ़र हिकु न रहियो बच्चो भी बुढ़ी मरी वियो रब हाणे बकाया जी पारत दी जेके बेड़े में मुंहिंजे चवण ते सॾ ते आया थी मुंहिंजा अल्लाह हाणे अज़ाब खां निजात कर रब तोखां घुरंदो पियो आहे रब हिन मुसीबत अज़ाब खां जान छॾाए पाणी खे दूर कर रब तो फरमाए ओ नूह नबी कौम जो अज़ाब ॾिठोई कौम जो सदमो सिर ते कई बच्चे जो सदमो कई इम्तिहान पे वरतो मां हाणे मां ज़मीन के हुकुम तो कयां पानी खणी वेंदी हवा के हुकुम तो कयां घुलंदी ज़मीन सुकी वेंदी जोदी जबल ते बेड़ो टिकाव थियो आ पर रब फरमाए नूह नबी ओरे तवज्जो कर तुझे जिंदगी जा दुख लाए छजा हजरत नूह अलैहिस्सलाम के रब जो दीदार थींदो पयो आ पर बेड़े जे अंदर मेराज दीदार बेड़े जे अंदर कश्ती जे अंदर पर इम्तिहान जी सूरत हुई पाक मोहम्मद करीम के रब जो दीदार मेराज थींदो पयो आ पर इनाम जी सूरत आ ओडे कलीम ते नजर कर चवे तो रब अरनी वर्दी थी मिले लम तरानी कलीम तू न ॾिसी सघंदे वरी अर्ज़ तो करे रब अरनी वर्दी थी मिले लम तरानी कलीम उहा अख भी आ जेका मां रब खे ॾिसंदी कलीम जे नथो मुड़े त तूरे सीना जे जबल ते आ मां पंहिंजे नूरानियत वारी तजली जबल ते आणिया जे जबल पंहिंजी जाइ ते बरकरार रहियो त मां रब खे ॾिसी सघंदी इम्तिहान अची वियो मंज़र इहो आ खर मूसा सैका पर घुर कंदो पयो आ अर्ज़ कंदो पयो आ चवे तो रब अरनी मौला दीदार कराए हेॾे बिना घुर जे दीदार थींदो पयो आ होॾे इम्तिहान आ होॾे घुर आ हेॾे तवज्जो कजे रजबुल मुरज्जब जी उहा रात भलारी अची वई मुंहिंजो साईं त सुतल हो आराम में हो हिक रिवायात जे अंदर चए थो त उम्महानी जे घर में ॿी रिवायात जे अंदर चए थो त पाक नबी ओ हतीम जे अंदर बैतुल्लाह शरीफ जे अंदर आरामी आ किन किताबन लिखियो आ तो उम्महानी जे घर में पर कुरान में गाल वाज़े हुआ सैर सफर शुरू थियो आ बैतुल्लाह खां बैतुल मुक़द्दस तत्बीक इए ॾिबी त सांजन पहिरियों खणी उम्महानी जे घर में आया पोइ उतां उथी करे वे अल्लाह जे घर काबे में आया सुम्ही पिया इबादत करे करे सुम्ही पिया आराम अची वियो निंड अची वई पर ख़बर नाहे छा ख़बर नाहे त अॼु छा थींदो छा थियणो आहे मां थो चवां जे पाक नबी खे ख़बर हुजे हा त साईं खे निंड को न अचे हा सब माण्हू इन ॻाल्हि खे मननि था तस्लीम कंदा हदीस में भी अचे थो किताब सीरत जे किताबनि में भी अचे थो साईं जन आराम में आ थोड़ो अकीदो पंहिंजो दुरुस्त कर ओ सादा मुसलमान पाक नबी जे मेराज ते गौर फिक्र कंदे त मसला हल थी वेंदा ख़दशात दूर थी वेंदा ख़दशात अबू जहल जे ज़हन में भी हुया इहो ई त अबू जहल चवे पियो ओ अबू बकर ॾे त ख़बर रातो रात माण्हू मुंहिंजे दिल दिमाग़ में इहा ॻाल्हि वेहे ई नथी को दावा करे बैतुल्लाह खां बैतुल मुक़द्दस मां थी करे मोटी अचे इहा ॻाल्हि मुंहिंजो त अकुल तस्लीम नथो करे अबू बकर तूं त ॾे ख़बर को माण्हू दावा करे चवे मां बैतुल्लाह मां निकिरी करे बैतुल मुक़द्दस मां थी मोटी आयो आहियां तुंहिंजो अकुल कमु करे थो तूं इहा ॻाल्हि मञे सघे थो अबू बकर सिद्दीक़ फरमाए अबू जहल पहिरियों इहा ॻाल्हि त ॿुधार चवण वारो केरा दावा करण वारो केरा वञण वारो केरा अबू जहल थो चवे पियो अबू बकर तुंहिंजे दिलबर सरवर अनवर
अबन ॾाॾनि जे दीन खे छॾे करे उन जे दीन ते तूं आयो आ। उन इहा ॻाल्हि कई आहे संजन मेराज खां मोटी करे इहा ॻाल्हि ज़ाहिर कई। अल्लाह अबू बकर सिद्दीक तो फरमा अबू जाल तूं ज़हन ते थो वञी पियो। अकुल मने न मने पर ॻाल्हि या तो ते एतमाद कोने को। मां साईं जन खां अञा पुछा ई कोन कई आहे, साईं जन खां ॿुधो ई कोने को, तो ते एतमाद कोने को। पर अबू बकर सिद्दीक जी फतवा ॿुधी छॾ। इन कान क़द क़ाल फहुव सादिकुन। जे साईं चयो आहे त सच ई सचो आहे। ये ख़दशा अबू जहल जे ज़हन में हा। अबू जहल चवे पियो त रातो रात हिस्से रात जे में एॾो सफ़र कीअं थी सघंदो। तुझे मुझे ज़हन में मता ये ख़दशा अचन। पर रब तो फरमाए मां रब आ, मां रब जी ज़ात पाक आ। घुराइण वारी ज़ात सुभान, वञण वारी ज़ात मोहम्मद मुस्तफ़ा जी। तॾहिं अल्लाह से फरमायो सुभान अल्लज़ी असरा बिअब्दिही लैला लैलम मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर। रब तो फरमाए ओ दुनिया जो इंसानो मता अकल जी गाल ते वींदा हुजो, मता गौर फिक्र इन गाल ते कंदा हुजो। घुराइण वारी ज़ात मां रब जी आ, अचण वारी ज़ात मिठड़े मोहम्मद करीम जी आ। नारे तकबीर, शाने मुस्तफा, शाने सहाबा, शाने अहल बैत, जमियत उलमा इस्लाम। नारे तकबीर। अल्लामा अब्दुल गफूर भुट्टो। मुझो साईं आराम में हो, खबर को नहीं। अबाजे खबर हुजे हा तो सांजे निंड्र कोन कन हा। आशिक के निंड्र थोड़ा ही ईंदी आ। यो पाक मोहम्मद करीम जो शान आ, जो अल्लाह साईं महबूब जे शान के उत्तम आला करे छजो। छोजे अल इंतजार अशद मिनल मौत। वो कलीम इंतजार थो करे, रड़ियों थो करे, अर्ज थो करे रब अरनी, जवाब तो मिले लम तरानी। जिब्राइल जी रब्बे करीम। जिब्राइल वञो 70,000 नूरी फरिश्ता वठी करे मुझे महबूब के वठी आ। जन्नत के मुज़य्यन कयो वियो। ओ के हर साहिबान तवज्जो कजाए, जिब्राइल अमीन आयो आ जन्नत मां बोराक काहे करे। जन्नत जा मुश्क अंबर हणी मले सोनन लगम आ संजस विझी करे। जिब्राइल अमीन सारी काहे आयो, साईं के पतो कोने को, साईं जन आराम में आ। जिब्राइल अदब इतराम सा मुझे महबूब के वठी अच जाए। ओ दुनिया जो इंसानो, अज जिब्राइल अमीन भी पाक मोहम्मद करीम जे कदमन में थी। जिब्राइल अमीन अजीब अंदाज से पैगंबर पाक के जागायो। जिब्राइल काडे तो वञे, जिब्राइल ओडे तो अचे जाडे पाक नबी आ। हालांकि महबूब जो घर त हतीम खां परे थी, जबले कुबेर जे दामन में थी। सफा मरवा क्रॉस करे मुझे साईं जो घर होॾे आ। पर जिब्राइल एॾे कोन थो वञे पियो। जिब्राइल जो ईमान अक़ीदो इहो आ त मूंखे उते वञणो आ जिते पाक नबी मुस्तफा सुतल आराम में आ। जे साईं जन हतीम में हन त चओ साईं जन जो घर खाली आ।
ये साईं जन आराम में हतीब में हन त अॼु घर खाली आ। जिब्राइल जो भी अकीदो इहो आ त मुस्तफा हाज़िर नाज़िर नाहे। अॼु मुस्तफा के वटियो थो वञे पियो, मुस्तफा साईं के खयूं थो वञे पियो, मुंहिंजे साईं के अर्श अज़ीम ते आंदो वियो। अॼु मक्को खाली, मदीनो खाली, दुनिया खाली आ, हे ज़मीन खाली आ, मुस्तफा सतन आसमाननि ते पहुतो आ। पर हेॾे तवज्जो कजाए जिब्राइल भी हाज़िर थियो आ। हेॾे 1.25 लख नबियनि के रब करीम बैतुल मुक़द्दस में कठे कयो आ। नबियनि जो भी अकीदो ईमान इहो आ, इहे त इंतज़ार में बीठा थी मुंहिंजो साईं बैतुल मुक़द्दस जे करीब आयो। 1.25 लख नबी अॻे मौजूद। साईं जन सुजाग दी फरमायो जिब्राइल ख़ैर ता अधरात पंध पयो आ। सॼो कुर्ब जी रात आ, अॼु रब जे दीदार जी रात आ। अॼु तव्हां मेहमान रब मीज़बान। साईं 1.25 लख नबी इंतजार में बैतुल मुक़द्दस में हन। पूरा कसूरा गिलमान रिज़वान सब इंतजार इस्तक़बाल में साईं जन्नत के मुज़य्यन कयो वियो आ। साईं मां जन्नत जी सवारी काहे आयो आ। तेज रफ्तार वारी सवारी बुराक जिब्राइल अमीन काहे आयो। साईं जन फरमायो मां जिब्राइल के चयो जिब्राइल बीह सही, रब एडी मेहरबानी कंदो पयो आ, मां बरकता शुक्राने जा नफिल पढ़ा पोथा हलऊं। साईं जन वुज़ू फरमायो ज़मज़म जे पाणीअ सां बरकता नफिल पाक मोहम्मद करीम हतीम में पढ़ी करे बाहर आया। बुराक बधी पई आ। हेॾे तवज्जो कजाए बुराक ते साईं जन जॾहिं आ तशरीफ फरमा था, बुराक कुॾजण लगी आ, ट्रबजण लगी आ। साईं जन फरमायो त बुराक जे पेशानी ते लिखियल हो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। हेॾे तवज्जो कजाए बुराक जे पेशानी ते भी लिखियल आ, पर अर्श अज़ीम जे पावन में भी लिखियल आ, जन्नत जे मेन गेट ते भी लिखियल आ। तकबीर में कलमे में नमाजों में अज़ा में है नाम इलाही से मिला नाम मोहम्मद। कहा था जिब्राइल ने, हाँ नाम मोहम्मद कहा था आदम ने, खुल्दे बरी में लिखा हुआ था तूबा में नाम मोहम्मद। नारे तकबीर, शाने मुस्तफा, शाने मुस्तफा, मेराजे मुस्तफा, जमियत उलमा इस्लाम। नारे तकबीर। महबूब जे मेरा जमा सबक थो मिले त हाज़िर नाज़िर रब जी ज़ात आ। आलिमुल ग़ैब रब जी ज़ात आ। ये न बाबा, ये आलिमुल ग़ैब रब जी ज़ात आ। जे मुस्तफ़ा के ख़बर हुजे हा, आलिमुल ग़ैब हुजे हा त निंड कोन अचे हा। ख़बर हुई कोन ही। जिब्राइल ख़ैर ताया धरा ते पंध पियो आ। साईं 1.25 लख नबी इंतजार में हन। अॼु रब जो कुर्ब थींदो, मालिक जी मेहरबानी थींदी। अॼु अर्श अज़ीम ते रब तव्हां खे घुरायो आ, तव्हां मेहमान रब मीज़बान। चओ न सुभान अल्लाह। 1.25 लख नबियनि जो भी अकीदो इहो आ त मुस्तफा अचे थो पियो, ईंदो पियो आ। साईं जन फरमाए बुराक ते सवार थियुम, बुराक ट्रपजण लगी, कुॾजण लगी। जिब्राइल अमीन बुराक जे लगाम के शिके करे झिणक ॾेई फरमायो बुराक तोखे पतो नाहे तुंहिंजे पुठीअ ते केरु सवार आ। नबियनि जो सरदार तुंहिंजे पुठीअ ते सवार आ। बुराक ॻाल्हाए थी, चवे थी जिब्राइल ख़ुशीअ मां मापाई कोन थी। हे त जानवर आ, जन्न जो सादार जानवर आ, पर उहद पहाड़ ते नज़र कंदे जॾहिं साईं जन उहद पहाड़ जे मथां अबू बकर सुहिणो उमर साईं
हजरत उस्मान साईं टई जवान खुलफाए राशिदीन गडहन पाक नबी जा जानसार गडहन जबल में जुंबश अची वया नबियन जे सरदार इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा फरमायो ओ जबल शाथी यो थी जबल गालाए तो साईं जो मोहब्बत में मां पाई को न थो रब साईं जेको चवायो कबूल मंजूर मक़बूल फरमाए समूरन जो ख्याल नंगर ॾे हलियो तव्हांजी भी केहर साहिबान मेहमानी कई आ न अज तव्हां मेहमान हो केहर साहिबान मीज़बान हन जिंदगी बाकी मुलाकात बाकी तव्हांजे वेहण खे ॿुधण खे मुंहिंजे ॿुधाइण खे चल रब करीम पंहिंजे बारगाह आलियन कबूल जो शरफ अता फरमाए इन प्रोग्राम के पूरे इलाइके जे लाइ हिदायत जो ज़रियो बणाए चल तव्हां असांजे लाइ निजात जो सबब बणाए मां मुबारक थो ॾियां कारी धनी बच साहब के जंहिं हेॾी मेहनत कई आहे ऐं उन जा रुफ़का मुआविनीन हज़रात जिन तामुन कियो अल्लाह साईं उन जे माल में सेहत में उम्र में औलाद में अमल में बरकता फरमाए चल समूरन जे माल रिज़्क में बरकता फरमाए व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।